दरजादार आयूं कंदा आले नबीअ सां प्यार आयूं जंहिंखे ॻाल्हि वणे थी सो गॾिजी चवराए अॼु मलाइक बि लिखनि था पिया त कहिड़ियूं ज़बानूं हलनि थियूं कहिड़ियूं चुप में आहिनि असां दरजादार आयूं कंदा आले नबीअ सां प्यार आयूं असां दरजा ओ जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चारई यार नया जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया तंहिंजे कले में जो एतबार नया तन मूज़न खां असां धार आयूं असां दरजा असां दरजा दार आयूं कंदा असां यारी वारो यार मञूं कन माण्हुनि खे हरू भरू एतिराज़ आहे त गफ़ारी जमायत वारा पीराने पीर खे न मञंदा आहिनि अता तो पीरान पीर जूं ॻाल्हियूं ॿुधी मञो असां दस्तगीर खे ॾिसी मञो गफ़ारियुनि जो सालार मिठो पीर लाड़काणे वारो जीअं सिंध में आयो यारी दस्तगीर जी अॼु ताईं पई थी मल्हाइजे असां यारी वारो यार मञूं सुण गौसे आज़म दिलदार मञूं असां पीर मिठो पगदार मञूं असां कंबर वारो सरदार मञूं असां पीर मिठो पगदार मञूं असां अबू हनीफे जा यार आयूं असां दरजा असां दरजा पर हुब उहा जेका मदीने वारे से खारिया ये हुब न जेका है समझी वेंदव न मूं वटि हींअर बि हिन मोबाइल मुंहिंजी में हिकिड़ी वीडियो आहे हिन वक़्तु अहले तशय्युअ जो वॾो आलिम आहे वॾो छोटी जो आलिम आहे हिन वक़्तु पाकिस्तान जो उन लिखियो आहे त हे जेके ज़ंजीर तकरीर थो करे जेको चवंदो त मां ब्लूटूथ करे हुनखे ॾींदुसि ॿुधी बि सघे चए थो ही जेके ज़ंजीर था हणो पुठाड़नि खे ज़ख़्मी था कयो इहो त करबला में यज़ीदुनि कयो तलवारूं नेज़ा भाला त यज़ीदुनि हलाया हुया इमामनि त सब्र कयो हुयो हे त तव्हां यज़ीदुनि जो किरदार कयो आहे तव्हां हुसैनी किरदार त कोन कयो अलाह करे शल पंचनि को सचो को केरु चवे न मन सम्झ अचे न इएं न कयो पाण न मारियो ला दुलकू ला तहलिकू अनफुसकुम पंहिंजे जानुनि खे पाण न मारियो पाण खे न ईज़ायो वकान अल्लाह बिकुम रहीमा अल्लाह तव्हां सां वॾी बात करण वारो आहे तव्हां छो था हिक ॿिए खे मारियो पाण खे छो था कुटियो पाण खे छो था ईज़ायो क़ुरान छले थो त पाण न मारियो पाण खे ज़ख़्मी न कयो हीअ जान रब जी अमानत आहे इन खे सांढणु संभालणु मोमिन जो कमु आहे इहा सुवारी आहे जन्नत ॾे वठी वञण जी
असा पिटे को मातम को असा कारा कपेड़ा को न ठक्यूं पढ़ो दा थोड़ी चुप में वेठा आयो मां बताने इते फिते जो वाक़ुफ़ आया मुके भी साल थिया इन ते ईंदे वगण हां अज वायदो कर बाट वट भी इमाम हुसैन वारी रस्तो वट वो जेको कुरान ऐं सुन्नत सेखारियो आहे ए माण्हुनि जा ठाहियल तौर तरीक़ा पिटका सटका डंडा कुंडा घोड़ा इहे छॾे वाट उहा वट जेका इमाम हुसैन सेखारी असा पिटे को मातम को न कयूं असा कारा कपेड़ा को न ठक्यूं असा झंडने अगिया असा झंडने अगिया को न झुकूं कंदा मस्जिद सा असा प्यार आयूं इमाम हुसैन जो दीदार कराईंदो रब कंदो मुझे मुर्शिद हुसैन करबला वारे जे कचहरीअ में हूंदो चओ असां पिटे को मातम हथ लोॾे चओ असां पिटे को मातम को न कयूं असां कारा कपेड़ा को न ठक्यूं असां झंडने अगिया असां झंडने अगिया कंदा मस्जिद सां असां प्यार आयूं असां हैदर जा बदार आयूं